अल्लाह ये हाल वाले चाल में रोजो बोल रही है मैं आना रोज आके रखूं भाऊ चो ये तो मांग थी वाल के पूछा ना भाग बोली ना तो गंजा नहाएगा क्या तो निचोड़ेगा क्या हां मतलब तू कहंदो गंजेरो कमान हालत करे जदिया असांजे हुकुमराननि हां ॻाल्हि तो पुछी ही साईं सूबेवारा असांजा हुकुमरान ईंदई सराल कमेटी ते सॼो ॾींहुं का शइ कोन्हे कथा मरूं छा ॾियूं असां माण्हुनि खे असांजी त दिलि थी चए अवाम जी ख़िदमत कयूं खिदमत के हां यो क्यों कढूं अखियूं कढूं अवाम जूं पर वफ़ाक़ असांखे का शइ कोन थी ॾे वरी ईंदई सराल कमेटी ते खानारी जे पार्टी जा हमरा बाबा का शइ कोन्हे हड़ माल खाइयो नवाज़ शरीफ़ आसिफ ज़रदारी मुशरफ परवेज़ मुशरफ असां वटि का शइ कोन्हे असां छा ॾियूं मूंखे ॿुधा ऐं हिन दफ़े मूं सोचियो आहे बाबा गंजी ऐं गोॾ वठंदासीं ईद ते नओं फैशन ग़रीबी हाल ऐं हींअर इहा ख़बर इहो छाजे करे थियो आहे इहो महांग छाजे करे ॿुधायो त इन्ही जे करे थियो आहे त ही पाण वारा दोस्त विया आहिनि इहो छा चवंदा आहिनि इहो कर्ज़ मंज़ूर करण जे लाइ अबा हू बि वॾा उस्ताद हुजनि अधु कलाक पहिरियां से हिननि खे विहारियो थी वियो अबा ॾाढा चई हाणे असां हाणे स्पेशल शरबत पियो पौधा लो इजलास में अबा टका करे मार्शल भंग मिक्स करे शरबत में पीआरे अधु कलाक छॾे अची इजलास में था विहारनि अबा हू जीअं चवंदा वञनि बाबा तेल महांगा कंदो आवाम खे छिकंदो अबा ईअं टका खणी बाबा कर्ज़ मथां कर्ज़ हाणे उहो वीडियो खणी ॾेखार बाबा ख़ुशि लॻा पिया आहिनि परेशानी कोन आहिनि परेशानी हली टैक्स मथां टैक्स ठोकियो आवाम खे परवाह ई कोन्हे अबा हाणे महांगाई करे हाणे असां वीडियो ॿुधी ॿाहिरनि खे हिन दफ़े ॿ महीना पहिरियां ऐलान कयो बाबा साहब जी फनकार अदीब दानश्वर अदाकारनि खे रुपयो कोन मिलंदो वज़ीफ़ो बंदि सफ़ा भला करे छॾियो हाणे फनकार पाणारा वटिजनि सटिजनि पिया मूं चयो भला ॾियो न त बि हिकिड़ो जोकर जो कटो वठी ॾियो ॾियो रधी हाणे छा करणो बाबा यार हू भला चोर हुया लोफर हुया लुटी ना आवाज सस्ताई हुई खुदा जो कसम सस्ताई हुई तेल घणे हुई तेल घटि हुई भाई ये तो ला तो चवे सत बशे के आऊं वलो न्या सही है न पूरे ये उचराई सी दली नहीं को हमरा आयो अदा तू जान तो जो कम जाने मां जान हमरा तो सब